ॾींदासीं। सुल्तानकोट मां ख़बर ॾींदासीं जिते हथियारबंदनि पारां नौजवान खां फुर जी कोशिश कई वई आहे। सुल्तानकोट मामा खे ॿिरकियूं पिया ॻोठाणे खां फुर जी कोशिश कई वई आहे। मसामत ते ॻोठाणो ज़ख़्मी थी पियो आहे। ॻोठ भूंगर उमराणीअ में हथियारबंदनि ॻोठाणे इमरान खे ज़ख़्मी करे मोटरसाइकिल फुर करे वरिती आहे। ॻोठाणनि ऐं पुलिस पारां पुठियां लॻण ते हथियारबंद फुर थियल मोटरसाइकिल छॾे फरार थी विया आहिनि। सुल्तानकोट वेझो ॻोठाणे खां फुर जी कोशिश कई वई। मसामत ते खेसि ज़ख़्मी कयो वियो आहे जॾहिं त हथियारबंद फरार थी विया आहिनि। ॻोठ भूंगर उमराणी में हथियारबंदनि ॻोठाणे इमरान खे ज़ख़्मी करे मोटरसाइकिल फुर करे वरिती आहे। मसामत ते ॻोठाणो ज़ख़्मी बि थियो आहे जॾहिं त हथियारबंद फुर थियल मोटरसाइकिल छॾे फरार थी विया आहिनि। सुल्तानकोट वेझो ॻोठाणे खां फुर जी कोशिश कई वई। मसामत ते खेसि ज़ख़्मी कयो वियो आहे। हथियारबंद फरार थी विया। अपडेट थियो पिया ॻोठ भूंगर उमराणी में हथियारबंदनि ॻोठाणे इमरान खे ज़ख़्मी करे मोटरसाइकिल फुर करे वरिती। ॻोठाणे लाइ पुलिस पारां पुठियां लॻण ते हथियारबंद फुर थियल मोटरसाइकिल छॾे फरार थी विया। तफ़सील आराम कयो आहे केटीएन न्यूज़ रिपोर्टर इसरार चांडियो सां। जी इसरार, छा अपडेट्स आहिनि? जी शहरबानो सुल्तानकोट भरसा थाने जहानाबाद जी हद ॻोठ भूंगर उमराणी ऐं जहानाबाद लिंक रोड ते फोरन ऐं ॻोठाणनि ऐं पुलिस में मबीना मुक़ाबिलो थी पियो आहे, जंहिंमें फोरन असां हिकिड़ो ॻोठाणो आहे उहो ज़ख़्मी थी पियो आहे। फोरन ॻोठाणे इमरान उमराणी खां फुर कई त ॻोठाणनि ऐं पुलिस फोरन जो पीछो कयो। फोरन में फुर थियल 2020 सीजी मोटरसाइकिल गाॾी कॾहिं फरार थी विया। इमरान उमराणी जो चवणो हो त मां शहर खां वापसी ॻोठ वञी रहियो हुउमि त टे बुत बथियल 125 ते सुवार उन्हनि मूंखे बीहण जो इशारो ॾिनो ऐं मूंखे गाॾी खां बीहारे उन्हनि खुदाकनि जा हुत्याणी ज़ख़्मी कयो आहे ऐं उन ज़ख़्मी ॻोठाणे जेको आहे पंहिंजे ॻोठाणनि खे इतिलाह ॾिनो। उन्हनि फोरन जो पीछो कयो ऐं पुलिस खे बि इतिलाह मिलियो। एसएचओ जहानाबाद शहर फोरन जी नाकाबंदी कई, जिते फोरन ॻोठाणनि ऐं पुलिस में 1 कलाक जी जेका आहे फायरिंग जारी थी, हिक ॿिए मथां किसी फायरिंग थी, जिते फोरन घेरो तंग ॾिठी मोटरसाइकिल कॾहिं फरार थी विया आहिनि ऐं जंहिंमें नौजवान आहे इमरान उमराणी फोरन असां जेको ज़ख़्मी थियो आहे हुनखे इमरजेंसी हालत में पुलिस रेस्क्यू ॾेई सुल्तानकोट जे सिविल अस्पताल माणे छॾियो आहे ऐं जेके फोरू हुआ घेरो तंग ॾिठी फरार थी विया आहिनि। जी शहरबानो इसरार चांडियो, तफ़सीला महिरबानी।